टियों ॾींहं अॼु हिते समूरी सिंध मां आयल जेके हेडमास्टर आहिनि उहे हिते कैंप ते मौजूदु आहिनि। असांजो सिर्फ़ु हिकिड़ो ई मुतालबो आहे गवर्नमेंट खां त असांजी परफॉर्मेंस खे ॾिसी करे सॼी सिंध जी तइलीमी एमरजेंसी बि लॻल आहे ऐं तइलीम जे हाल खां बि सॼी सिंध वाक़ुफ़ु आहे। उन हूंदे बि IB हेडमास्टर्स सिंध जी तइलीम में हिकिड़ो जेको सो नवाण आंदी हिकिड़ो मुअल घोड़े में साह विझण जे मिसल जेको सो कमु करे ॾेखारियोसीं। असांजो सिर्फ़ु हिकिड़ो ई मुतालबो त असांजी परफॉर्मेंस जे बुनियाद ते असांखे जेको सो रेगुलर कयो वञे ऐं पर सिंध गवर्नमेंट जेका असां ज़बरदस्ती जेको सो चाहे थी त उहा असांखे SPSC ॾे मोकिले हिननि जी रीटेस्ट कराई वञे जंहिंजो तारीख़ में कॾहिं को मिसाल ई नथो मिले। असां SPSC खां नथा ॾिजूं, असां SPSC क्वालिफाई करण जी अहलियत रखूं था अल्हम्दुलिल्लाह, मगर असीं उन डिस्क्रिमिनेशन जे ख़िलाफ़ आहियूं जेका असां गवर्नमेंट करे पई। हा, जेके बि जेकॾहिं सत्रहनि जूं जेके बि अपॉइंटमेंट्स थियूं आहिनि उहे इन प्रोसेस मां थियूं हुजनि त उन्हनि खां बि जेका जेकॾहिं उहे रेगुलर थिया आहिनि उहे SPSC ॾियनि, असां उन्हनि सां गॾु SPSC ॾियण जे लाइ तयारु आहियूं। बाक़ी सिंध गवर्नमेंट चाहे थी त हीउ सिंध जो नौजवान मेरिट ते आयल नौजवान ग़रीब मिसकिन माण्हू जो औलाद जेको सो अपॉइंट थी वियो उहो SPSC ॾे वञे त असां जेको इहो क़तई तौर ते क़बूल न कंदासीं। असां पंहिंजे स्कूलनि में तमामु वलवले ऐं शौक़ु ऐं जज़्बे सां पंहिंजे स्कूलनि में कमु करे रहिया आहियूं। स्कूलनि जी हालत पहिरें कहिड़ी हुई उहा पेरेंट खे बि ख़बर आहे, स्टेक होल्डर्स खे ख़बर आहे, इवन जेको आहे TO खां वठी करे सेक्रेटरी ताईं ऐं मिनिस्टर ताईं CM ताईं बि ख़बर आहे स्कूलनि जी पहिरीं हालत कहिड़ी हुई। हींअर जेके स्कूलनि जी जेकी हालत तब्दील थी आहे उहे बि असां वटि फुटेज मौजूदु आहिनि, उहे बि सबूत मौजूदु आहिनि। जॾहिं असांजी एतिरी कारकर्दगी थी आहे जो 70 सालनि में स्कूलनि में जेके भांडा पियल हुआ उनखे वाड़ा पियल हुआ उहे स्कूल जो बहितरीनु ॾेख ॾियनि था त पोइ असांजे परफॉर्मेंस जी बुनियाद ते असांखे रेगुलर चुन थो कयो वञे। छा उनखां पहिरें रेगुलर कोन कया विया? खोड़ सारा 17 जा बि कयो हुया। जज साहिबान बि IB थ्रू जेके रिक्रूट थियनि पिया, जॾहिं जज साहिबान हाई कोर्ट वारा बि रिक्रूट थियनि पिया 18 ऐं 19 जा, पोइ असां ग़रीबनि मिसकिननि भला जेकॾहिं कंहिंजा अलाह जा बंदा आहियूं छो असांखे रेगुलर नथो कयो वञे? असां हिकिड़ो IBHM 17 जे पोस्ट ते हिकु रेगुलर पोस्ट ते ऐं रेगुलर मतिलबु जेके एम्प्लॉइज़ जीअं थींदा आहिनि उहे प्रोमोटेड हुजनि या कंहिं हुजनि, रेगुलर पोस्ट ते असां सैलरीज़ खणी असां इंडक्शन ट्रेनिंग्स खणी जेके बि जेको गवर्नमेंट जा जेके मतिलबु हूंदा आहिनि रूल्स रेगुलेशन्स हूंदा आहिनि जेका सैलरीज़ जा हूंदा आहिनि उन जे मुताबिक़ असां कमु करे रहिया आहियूं। ऐं ओचितो जीअं कॉन्ट्रैक्ट ते रखी करे मुसलसल जेका सो ईयर्स में उन खां पोइ मंथ्स में जेको सो आणे करे ऐं हाणे वरी जेको सिंध गवर्नमेंट चए पई त हिन खां रीटेस्ट कराए करे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू जेको असां एग्ज़ाम वरितो वञे ऐं हिकिड़ो जनरल माना एडवर्टाइज़ करे असांखे उन्हनि सां जेको आहे सो सलाहियो पियो वञे। सो कतन बि कतन असांखे उहा शइ मंज़ूरु कोन्हे का ऐं असां छा आहे त उन पोस्ट ते जिते कमु था पिया कयूं उन जे लाइ वरी टेस्ट छो ॾियूं? हिकिड़ो हा असां उन पोस्ट जे लाइ करे सघूं था जिते असां कमु न कंदा हुजूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk